नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त बदीन ज़िले जी सियासत में अहम किरदार बणियल पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली बख्श शाह उर्फ़ पप्पू शाह ऐं अॻूणे सेनेटर मकानी चूंडुनि में हिस्सो न वठण जो ऐलान कयो आहे। मलकानी शरीफ़ मां SS न्यूज़ जे रिपोर्टर विशाल रेबारी मूजिबि टंडो भागो जी सहाफ़ियुनि सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे यास्मीन शाह चयो आहे त सिर्फ़ हिकु टिकेट संदसि पुटु सिकंदर शाह खे ॾिनी वई आहे, पर ज़िले जे मुख़्तलिफ़ यूसुनि ते असांजे तरफ़ां बीहारियल ऐं ठाहियल पैनल जे माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हुननि चयो आहे त असां PP क़यादत पारां संदसि पुट खे ॾिनल टिकेट वापसि करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन वधीक चयो आहे त PP क़यादत पारां असांजे हिमायती उम्मीदवारनि खे टिकेट जारी न करण करे असां बलदियाती इलेक्शन जो बाइकाट करे रहिया आहियूं। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त बदीन ज़िले जी सियासत में अहम किरदार बणियल पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली बख्श शाह उर्फ़ पप्पू शाह ऐं अॻूणे सेनेटर मकानी चूंडुनि में हिस्सो न वठण जो ऐलान कयो आहे। मलकानी शरीफ़ मां SS न्यूज़ जे रिपोर्टर विशाल रेबारी मूजिबि टंडो भागो जी सहाफ़ियुनि सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे यास्मीन शाह चयो आहे त सिर्फ़ हिकु टिकेट संदसि पुटु सिकंदर शाह खे ॾिनी वई आहे, पर ज़िले जे मुख़्तलिफ़ यूसुनि ते असांजे तरफ़ां बीहारियल ऐं ठाहियल पैनल जे माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हुननि चयो आहे त असां PP क़यादत पारां संदसि पुट खे ॾिनल टिकेट वापसि करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन वधीक चयो आहे त PP क़यादत पारां असांजे हिमायती उम्मीदवारनि खे टिकेट जारी न करण करे असां बलदियाती इलेक्शन जो बाइकाट करे रहिया आहियूं।